أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मुझे अजीज दोस्तों ऐं साथियो, असांजे प्री प्यारे भा अब्दुल गफ्फार साहब सवाल किया। उन चयो त उनजो हिकिड़ो दोस्त आहे जंहिं उन ॾे सवाल मोकिलियो आहे त उनजी घरवारी निमाज़ नथी पढ़े। उन काफ़ी मेहनत कई आहे, उन ते तक़रीबन 7-8 साल गुज़री आहिनि, तंहिं हूंदे वो निमाज़ नथी पढ़े। हालांकि ॿियनि कमनि कारनि में हू पंहिंजे मुड़ुस जी फर्मा बरदार आहे, घरेलू हिसाब सां ऐं दुनियावी हिसाब सां, ॿार बचनि जे तातण ख़िदमत करण जे हिसाब सां, हर हिसाब सां फर्मा बरदार आहे, पर निमाज़ जे हिसाब सां उनजी कोताही आहे ऐं काफ़ी कोशिश जे बावजूद बि हू निमाज़ नथी पढ़े। त हाणे उनजो मसइलो छा हल कजे? छा हू ॿी शादी करे? त मुंहिंजा भा असुल ॻाल्हि छा आहे त निमाज़ खे जेका अहमियत क़ुर ऐं हदीस में मिलियल आहे, उहा असांजा दोस्त उन अहमियत खे बयान ई न कंदा आहिनि। अक्सर मुआशिरे में ख़बर ई कान्हे का। अल्हम्दुलिल्लाह जेके उलमा आहिनि उहे त उन ते महिनत कनि था, पर आम मुआशिरे में उन जे बारे में गुफ़्तगू नथी कई वञे। जीअं त अहादीसनि में आहे त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त असांजे ऐं कुफर जे विच में फ़र्क़ु जेको आहे उहो निमाज़ आहे। जंहिं निमाज़ खे छॾे ॾिनो उन कुफर कयो। क़ुर शरीफ़ में अल्लाह ताला फरमाए थो निमाज़नि खे क़ाइमु कयो ऐं मुशरिकनि मंझां न थियो। क़ुर शरीफ़ में लिखियल आहे त वैल आहे उन्हनि जे लाइ, यानी जहन्नम में हिकिड़ी जाइ आहे वैल, उहा ख़ासि उन्हनि माण्हुनि जे लाइ आहे जेके निमाज़ में सुस्ती कंदा आहिनि ऐं जेको मुर्गो निमाज़ न पढ़नि त उन्हनि जो छा हशर थींदो। अल्लाह ताला क़ुर शरीफ़ में फरमाए थो त क़यामत जे ॾियारे जॾहिं मुजरिमनि खे जहन्नम में उछलायो वेंदो त उन्हनि खां फ़रिश्ता पुछा कंदा त कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे जहन्नम में आंदो आहे? त हू चवंदा त असां निमाज़ी न हुयासीं। सभ खां पहिरियां जेको हू पंहिंजो जुर्म मञींदा, इक़रार कंदा, उहो इहो आहे त हू निमाज़ी न हुया। उन खां अलावा काफ़ी हादिसनि, इंशाअल्लाह इन ते हिकु मुकमल मौज़ू, मुकमल टॉपिक असां इंशाअल्लाह पंहिंजे ग्रुप में शामिल कंदासीं निमाज़ जे बारे में, निमाज़ जी फज़ीलत जे बारे में। पर ॿ ॻाल्हियूं मां ॿुधाईंदुसि त सभ खां जेके मेन पॉइंट आहे, अगरि कंहिंजी वाकई अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत आहे त निमाज़ जे बारे में इहा ॻाल्हि काफ़ी आहे त रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका आख़िरी नसीहत हुई उहा इहा ई हुई त निमाज़ खे न छॾिजो, निमाज़ खे न छॾिजो, निमाज़ खे न छॾिजो। ऐं निमाज़ जी फज़ीलत जो अंदाज़ो इन ॻाल्हि मां बि लॻाए सघिजे थो त जेके बि अहकामात आहिनि उहे असां ते फ़र्ज़ जेके थिया आहिनि उहे अल्लाह ताला जिब्राईल अलैहिस्सलाम जे ज़रिए मोकिलिया आहिनि ऐं धरती ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उहे अहकामात मिलिया आहिनि। पर निमाज़ उहो वाहिद अमल आहे जो अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे जॾहिं मेराज वारी राति आसमाननि जे मथां घुरायो त उन राति अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे 3 तोहफ़ा हिन उमत लाइ ॾिना आहिनि। उन में हिकिड़ो तोहफ़ो जेको आहे उहो निमाज़ आहे। त तव्हां सोचो त को बि इंसान जेको अगरि पंहिंजे कंहिं दोस्त खे तोहफ़ो ॾींदो आहे त हू पंहिंजे शान जे मुताबिक़ ॾींदो आहे। इहो कोन थो थी सघे हिकिड़ो सरदार या वॾेरो वॾो हुजे कंहिंखे तोहफ़ो ॾिए उहो 5-10 रुपए जी हुजे, न, बल्कि हूअ सोचींदो जहिड़ो माया अहिड़ी क़ीमती उन्हनि खे तोहफ़ो शइ ॾियां। त अहिड़े तरीक़े सां असांजो ख़ालिक ऐं मालिक जेतिरो त बेनियाज़ ऐं अज़मत ऐं शान वारो आहे, त अहिड़े तरीक़े सां हुन पंहिंजे मख़लूक खे सभिनीनि इबादतनि में जेका बहितरीन इबादत ॾिनी आहे उहा निमाज़ ई आहे, जो हर वक़्तु बंदो पंहिंजे रब, पंहिंजे ख़ालिक जे अॻियां रुकू ऐं सजदे में किरियो पियो हुजे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु हदीस जो मफ़हूम तव्हांखे ॿुधायां थो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बेनिमाज़िन जो हशर क़यामत जे ॾिहाड़े क़ारून, हामान, फ़िरऔन ऐं उबई बिन ख़ल्फ़ सां थींदो। इहे सभ जा सभ पैगंबरनि जा दुश्मन हुया। कहिड़ी न वॾी ॻाल्हि आहे। हर मुसलमान जी इहा तमन्ना आहे त क़यामत जे ॾिहाड़े असां नबियनि, सिद्दीक़नि, शहीदनि ऐं नेक ॿारनि जी जमायत में शामिल थियूं ऐं उन्हनि सां गॾु असां शामिल थियूं। पर अफ़सोस त बेनिमाज़ी जे बारे में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन्हनि जो हशर, यानी हू वञी
अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुश्मननि सां वञी शामिल थींदो। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुश्मननि जी जमायत में अल्लाह उन्हनि खे उथारींदो। इहो केॾो न हिकु यानी बदतरीन सज़ा आहे उन इंसान जे लाइ जो क़यामत जे ॾिहाड़े हू निमाज़ न पढ़ण जे करे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुश्मननि जी जमायत में हुनजो हशर थिए। इहे वॾा मसइला आहिनि। निमाज़ जे बारे में इंशा अल्लाह हिकु गुफ़्तगू असां मुकमल तरीक़े सां इंशा अल्लाह पंहिंजे ग्रुप में कंदासीं, पर मुख़्तसिरन त बेनिमाज़ी जे बारे में जेके अहकामात आहिनि त उही इहो ई आहे त बेनिमाज़ी कुफर में आहे, बेनिमाज़ी शिरक में आहे, उहो इस्लाम जे दायरे मां ख़ारिज थी थो वञे। जेको मुकमल निमाज़ पढ़े ई कोन थो, निमाज़ खे तस्लीम ई नथो करे, उहो कुफर में आहे। त अहिड़े तरीक़े सां उन शख़्स सां चाहे मर्द हुजे चाहे औरत हुजे, न उन सां निकाह जाइज़ आहे, न उन सां हम बिस्तरी जाइज़ आहे, ऐं न कि उन्हनि सां तालुकात रखणु जाइज़ आहिनि। हा, उन्हनि खे दावत माण्हू ॾींदो रहे। पर मां पंहिंजे पिरी भाउ खे हिकिड़ो फार्मूलो ॿुधाईंदुसि त जीअं अल्हम्दुलिल्लाह हुन पंहिंजी घरवारी जूं सिफ़तूं ॿुधायूं आहिनि त हू हिकु फर्मा बरदार औरत आहे, पंहिंजे मुड़ुस सां मोहबत करण वारी औरत आहे ऐं पंहिंजे मुड़ुस जी फर्मा बरदारी करण वारी आहे। त हिकु फार्मूलो तव्हांखे ॿुधाईंदुसि जेको अल्हम्दुलिल्लाह असांजे हिकु साथी आज़मायो आहे। उहो इहो त असांजे हिकिड़े साथी जो वाक़ियो तव्हांखे ॿुधायां थो। त हिकिड़ो असांजो साथी हो जेको अल्हम्दुलिल्लाह पाण दीन जे रस्ते ते हो ऐं हू मज़दूरियूं कंदो हो, कमकार कुझु ॿाहिरि पंहिंजे शहर खां पोइ महीने खां पोइ या 15 ॾींहं ते घर ईंदो हो ऐं पंहिंजी घरवारी खे हमेशह यानी तलक़ीन कंदो हो निमाज़ जी। हमेशह जीअं भाऊ ॻाल्हि थो करे ईअं ई त उहा घरवारी ईअं ई चवंदी हुई त बसि सुभाणे पढ़ंदुसि, परीहं पढ़ंदुसि, सुबुह जो पढ़ंदुसि, मंझंदि जो पढ़ंदुसि, यानी इनकार न कंदी हुई पर पढ़ंदी रहंदी, वो पढ़ण जो चवंदी हुई पर पढ़ंदी न हुई। हलंदे हलंदे आख़िर उहो साथी थकिजी पियो, छो त साथी उहो हिकु मज़दूर आदमी हो। हू ईंदो हो 2 ॾींहं 3 ॾींहं घर रहंदो हो त जेसि ताईं उहा औरत हुनखे इहा ई दिलासा ॾींदी हुई शाम जो पढ़ंदुसि, सुबुह जो पढ़ंदुसि, मंझंदि जो पढ़ंदुसि। उहे 2-3 ॾिहाड़ा हुनजा गुज़री ईंदा, वरी हू पंहिंजी मज़दूरी पंहिंजे कारोबार सां हलियो वेंदो, वरी हफ़्ते में 15 ॾींहं ते मोटी ईंदो हो त वरी घरवारी खे चवंदो हो, घरवारी जी उहा ई ॻाल्हि हूंदी आहे। त उन साथी छा कयो, हुन जॾहिं 15 ॾींहं या महीने में जॾहिं घर आयो त घरवारी खे चई निमाज़ शुरू कई, चई न इंशाअल्लाह सुभाणे खां वठी शुरू कंदुसि। घरवारी खे चई त पोइ पंहिंजो बिस्तरो अलॻि कर, पंहिंजो बिस्तरो अलॻि कर, मां अॼु तोसां न सुम्हंदुसि। ऐं यकीन कयो इज़त वारी औरत लाइ इहो मुआमलो बंदूक जी गोली खां बि वधीक तेज़ आहे जो उन जो मुड़ुस उन खां बिस्तरो अलॻि करे। उन साथी खे उन जी घरवारी मिंथूं कयूं त ख़ुदा जो कसम मां सुबुह जो निमाज़ शुरू कंदुसि, तूं अॼु बिस्तरो अलॻि न कर। घर जा माण्हू छा सोचींदा, कीअं बिस्तरा अलॻि कयूं, सभु सोचींदा अॼु छो हिकु त तव्हां 15 ॾींहं या महीने खां पोइ आया हो, वरी तव्हांजो बिस्तरो अलॻि थिए, माण्हू छा चवंदा कि जे अगरि तोखे अल्लाह जी परवाह न आहे त मां माण्हुनि जी परवाह छो कयां। जॾहिं तोखे अल्लाह जी परवाह न आहे, जॾहिं तोखे रोज़ चवां थो निमाज़ पढ़, त हुन कसमूं खयूं त अल्लाह जो कसम मां सुभाणे निमाज़ शुरू कंदुसि, पर अॼु तूं बिस्तरो अलॻि न कर। हुन चयो जे अगरि तूं मूंखे घणो तंग कंदीअ त मां वञी ओताक ते सुम्हंदुसि, घर ई न सुम्हंदुसि। इहो मसइलो अञा गरो थी वई। सो बहितर इहो अथई इज़त सां पंहिंजो बिस्तरो अलॻि कर। अगरि सुभाणे निमाज़ शुरू कयई त बिस्तरो गॾु हूंदो, अगरि निमाज़ सुभाणे बि शुरू न कयई त पोइ सुभाणे बि बिस्तरो तुंहिंजो अलॻि हूंदो। वधीक मूंसां ॻाल्हि न कर, अॼु इहो मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे। मां घणी तोखे रिआयत कई पर तो न रिआयतुनि मां फ़ाइदो न वरितो। उहो साथी चए थो ख़ुदा जो कसम उन राति, हिकिड़ी राति सॼी राति मुंहिंजी उहा घरवारी रोंदी रही ऐं सुबुह जो मूं खां अॻु में वेहजी सहजी कपिड़ा मटाए सुबुह जो हुन मूंखां ई अॻु में फजर जी निमाज़ पढ़ी ऐं मुसले ते बीठी हुई। पोइ चए थो त उन खां पोइ अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी घरवारी वरी करे निमाज़ न छॾी। सो मुंहिंजा भाउ, मां इहो ई तव्हांखे मशवरो ॾींदुसि, अगरि तव्हांजी घरवारी तव्हांजी फर्मा बरदार ऐं मोहबत कंदड़ आहे त इहो फार्मूलो इंतिहाई बहितरीन फार्मूलो आहे त उनजो बिस्तरो अलॻि कयो। उनजो बिस्तरो तव्हां अलॻि कंदो, इंशाअल्लाह इज़तदार औरत जे लाइ इहो मामिलो इंतिहाई ख़तरनाक आहे
जो उन जो मुड़ुस उन खां अलॻि राति गुज़ारे या उन खां अलॻि थिए। सो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, इहो तव्हां फार्मूलो आज़माए ॾिसो। बाक़ी रही ॻाल्हि त अगरि कंहिं हूंदे बि नथी पढ़े त शरीयत जे मामलनि में जेके अल्हम्दुलिल्लाह मुफ़्तियान जा फ़तवा आहिनि उहे इंतिहाई ख़तरनाक आहिनि। एतिरे क़दुरु जो निकाह ख़तमु थियण जूं फ़तवाऊं आहिनि त जेका औरत या जेको मुड़ुसु निमाज़ नथो पढ़े त उन सां निकाह ई न आहे ऐं उन सां हम बिस्तरी करणु ज़नाह आहे ऐं यानी मुकमल उहो रिश्तो ई ख़तमु थी थो वञे बेनिमाज़िन सां। सो अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असांजे घरेलू माहौल खे बहितर करे ऐं असांजे घरनि में असांखे निमाज़नि जो अहसासु ऐं क़दुरु अता फ़रमाए ऐं असां सभिनीनि खे तौफ़ीक़ अता फ़रमाए जो दीन जी दावत में असां तेज़ी कयूं राति ॾींहुं जेतिरो असां दुनियावी कारोबारनि में राति ॾींहुं लॻा पिया आहियूं अहिड़े तरीक़े सां असां तेज़ी सां आख़िरत जे कारोबार जे बारे में सोचूं त ॾींहों ॾींहुं मुनाफ़ो थिए, भला कमु कयूं, अल्लाह ताला जे अॻियां असां पंहिंजो पाण खे वणायूं, अल्लाह जा महबूब बाना थियूं, अल्लाह ताला खां दुआऊं घुरूं ऐं नेक अमल कयूं त जीअं अल्लाह ताला असांखे पंहिंजनि नेक बाननि में शुमार करे। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असां सभिनीनि खे क़बर ऐं जहन्नम जे अज़ाब खां महफ़ूज़ फ़रमाए ऐं असांखे दुनिया ऐं आख़िरत जूं कामयाबी अता फ़रमाए ऐं असांखे क़बर ऐं जहन्नम जे अज़ाब खां महफ़ूज़ फ़रमाए। आमीन या रब्बिल आलमीन। व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अलल मुरसलीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।